इश्क दे अंदाज़ के समझण त ॾुखियो आहे हिन इश्क दे अंदाज़ के समझण त ॾुखियो आहे हीअ जे सोच साज़ के समझण त ॾुखियो आहे। बदीन मां वाक़े अपडेट कंदा आहियूं। रिपोर्ट करे रहिया आहे मुनव्वर जमाली। बदीन में म्यूज़िक टीचर्स ऐं फ़नकारनि जो अनोखो एहतजाज। ऑफर लेटर मिलण बावजूदि जॉइनिंग ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ बदीन में म्यूज़िक टीचर्स ऐं फ़नकारनि अनोखो एहतजाज कयो। उम्मीदवारनि मौसीक़ी जे साज़नि सां गॾु रोडनि ते निकिरी आया ऐं फौरी तौर ते जॉइनिंग ऑर्डर जारी करण जो मुतालबो कयो। सिंध जे सरकारी तालीमी इदारनि में मुक़ररी जे मुंतज़िर म्यूज़िक टीचर्स ऐं इंस्ट्रक्टर्स जो चवणु हो त 2 साल अॻु सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह खे आर्ट्स काउंसिल कराची में ऑफर लेटर जारी कया हुआ, पर अञा ताईं जॉइनिंग ऑर्डर न मिलिया आहिनि। इन करे उहे बेरोज़गार वेठा आहिनि ऐं खेनि माली मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। एहतजाजी मुज़ाहिरे में ऑल संगीतकार एसोसिएशन जे सदर कामरान चांडियो, फ़कीर बाला चौधरी, दादन लतीफ़ चांडियो समेत केतिरनि ई नामोर फ़नकारनि ऐं समाजी अॻवाननि शिरकत कई। मुज़ाहिरीन ढोल, हारमोनियम ऐं बीन समेत पंहिंजा मौसीक़ी जा औज़ार खणी बदीन प्रेस क्लब खां ऐवान सक़ाफ़त ताईं रैली कढी। हिननि ढोल जी थाप ते एहतजाजी गीत ॻाया ऐं राग रंग जे सुरनि सां पंहिंजी बेवसी ऐं बेरोज़गारी जूं दास्तान ॿुधायो। मुज़ाहिरीन सिंध हुकूमत ऐं तालीम खाते जे ब्यूरोक्रेसी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। तन मुतालबो कयो त फौरी तौर ते समूरनि कामयाब उम्मीदवारनि खे जॉइनिंग ऑर्डर जारी कया वञनि त जीअं उहे पंहिंजूं ख़िदमतूं तालीमी इदारनि में ॾेई सघनि ऐं सिंध जे सक़ाफ़ती वरिसे जी तरक़ी में पंहिंजो किरदारु अदा कनि।